कोट जी वेझो अखियुनि जे नूर खां महरूम नारीअ सां वहशी जवाबदार पारां ज्यादती कई वई। एसएसपी जे नोटिस बाद जवाबदार गिरफ्तार कयो वियो। कुंभ थाणे जी हद ॻोठ खैरपुर जी खुईअ में अखियुनि जे नूर खां महरूम 16 वरियनि जी नारी रेहाना मीरजत खे जवाबदार पप्पू मीरजत घर में घिड़ी ज्यादतीअ जो निशानो बणायो। नारीअ जी दाउन ते संदसि अमड़े वालिद पहुची विया। बेहोशीअ जी हालत में अखियुनि जे नूर खां महरूम नारीअ खे कुंभ थाणे ते आणंदो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अखियुनि जे नूर खां महरूम नारी रेहाना चयो त मां घर में अकेली हुअसि त जवाबदार पप्पू मीरजत घर में घिरी ज़ोरी जना कई ऐं मुंहिंजे दाउन करण ते जवाबदार मारकुट पिणु कई। नारीअ जे अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ालिम असां सां ज़ुल्म कयो आहे। असां घर में मौजूद न हुआसीं त पप्पू मीरजत मुंहिंजे अखियुनि जी नूर खां महरूम न्याणीअ खे ज्यादतीअ जो निशानो बणायो। झूले में वेठी अलियस घर जे में उते जेको आहे के पतो नहीं के कया पप्पू शाहनवाज जो पुट उहे केर आहिनि? नीरजत पोइ तव्हांजे भरिसां ई वेठा? हा असांजे भरिसां थोरो ॾखणो करके वेठी कान पर हुनजा ॾाढा न घर में वेठा नाभी न ॿारचारी चंडड़ी अखियुनि को हिनखे का ख़बर न पई पए पकी सच्ची आहे वीचारी पोइ वञी मुंहुं ते थी आहे नरके में पई आहे वीचारी। होॾा मामले जो एसएसपी खैरपुर उमर तुफैल सख़्तीअ सां नोटिस वरितो, जंहिं बाद एसएचओ कुंभ अमीर अली चांग जवाबदार पप्पू मीरजत खे गिरफ्तार करे वरितो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk